लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर ख़ुशि आमदीद असां जूं ॻाल्हियूं जनाब एजाज़ निज़ामानी साहब सां जारी आहिनि। मूंखे तारीफ़ त पूरो कराइणु खपंदो हो, पर मूं चयो त उहो जॾहिं पाण एनवायरमेंट ते ॻाल्हाईंदासीं। साईं लंडन यूनिवर्सिटी मां इकनॉमिक्स ऑफ वाटर रिसोर्सिस में मास्टर्स पिणु कई आहे। इन करे जीअं त पाण माहौलियात ते ॻाल्हायूं था त उन हवाले सां पाणी खां सवाइ माहौलियात अणखुट थी वेंदी, खुटी वेंदो सब्जेक्ट। ऐं इन करे असां अचो त साईं सां ॻाल्हायूं ऐं सिंध जे माहौलियात ऐं माहौलियाती हवालनि सां छा छा आहे, छा कोन्हे, चैलेंजिस कहिड़ा आहिनि, थ्रेट्स कहिड़ा आहिनि, फ़ाइदा कहिड़ा आहिनि। साईं मूं तमीद ॿधी छॾी आहे, मूंखे रुॻो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त माहौलियात या एनवायरमेंटल जेका अवेयरनेस आहे, जागरता, उहा सरकार खां वठी हेठि आवाम ताईं उहा पहुची वई आहे? मतिलबु अॼु खां 30-35 साल अॻे कराची जो जेको सीवेज आहे 50 करोड़ गैलन पर डे, उन मां 25% ट्रीट थी समुंड में वेंदो हो 30 साल अॻे। अॼु मुंहिंजे ख़्याल में इट्स 0% ट्रीटमेंट। त अवेयरनेस ॻाल्हियुनि जे हद ताईं त अवेयरनेस ठीकु आहे, पर आई थिंक ऑन द प्रैक्टिस एंड इनफोर्समेंट अमल जे हद ताईं त आई थिंक असां पाण रिग्रेस कयो हूंदो। सो साॻियो सिंध में बाक़ी सिंध जेका आहे, कराची खां अलावा जेका बाक़ी सिंध आहे जंहिंमें पंहिंजूं ज़रई ज़मीनूं अचनि थियूं, इंडस अचे थो, कैनाल्स अचनि था, ऐं मूं सम्झां थो त इहो पाण वक़्त सां वधीक बिगाड़ थियो, ख़राबु थियो। हाणे एनवायरमेंट लाइ तव्हां बेसिक जेकॾहिं तव्हांखे चइजे त सिंध जी एनवायरमेंट बहितर कजे त उन लाइ बेसिक पिलर्स तव्हां कहिड़ा कहिड़ा खणंदव त ही शयूं बहितर थियनि? सी बेसिक पिलर जेको आहे न सिंध जी एनवायरमेंट जे हवाले सां त तव्हांजो माना मिठो पाणी आहे, फ्रेश वाटर। ऐं उहो फ्रेश वाटर बदकिस्मती सां सॼे पाकिस्तान जो जेको सीवेज आहे, गंद म्यूनिसिपल वाटर आहे, उहो इंडस में थो वञे, उहो कैनालनि में थो वञे, पोइ त ट्रिब्यूटरीज़ सभु अचनि था। ऐं पोइ इवन मुंहिंजे ॻोठ में बि जेको सीवेज आहे उहो बि वाटर कोर्सिस में थो वञे। सो इट्स वेरी अनफॉर्चुनेट। पर हाणे हिन सोशल मीडिया जे दौर में हर को चए थो त बसि सोशल मीडिया ते हुजूं। त बहरहाल जेकॾहिं तव्हां वारे सुवाल ते अचे त पहिरीं पाणी जो इस्तेमालु ऐं उनजो कंज़र्व यूज़। छाकाणि त ॾिसो न, अंग्रेज़ जॾहिं हिते इरिगेशन निज़ाम ठाहियो त जेतिरी तव्हांखे ज़मीन अलॉट थी ओतिरो तव्हांखे पाणी बि अलॉट थियो। इहो बिल्कुलु ईअं आहे त तव्हांखे आउं बस बि ॾियां थो ऐं उन खां पोइ तव्हां डीज़ल बि जेको सो माना मुफ़्त में तव्हांखे मिलंदो। ठीकु आहे। अॼु बि जेके असांजा नेशनलिस्ट दोस्त जेके आहिनि, जेके दरियाए सिंध तां क़ुर्बान था थियनि, मूंखे उन्हनि जी कमिटमेंट ते को शक न आहे, पर दरिया जे लाइ असांजो व्यू जेको आहे न उहो यूटिलिटेरियन आहे। छाकाणि त इन मां असीं पंहिंजो एग्रीकल्चर था करियूं। अदरवाइज़ एग्रीकल्चर खां पहिरीं दरिया त लखनि सालनि खां वठी वहे पियो। एग्रीकल्चर पोइ आयो आहे, ज़मीनूं पोइ थियूं आहिनि, इंसान बि पोइ आयो आहे, दरिया पहिरीं आहे। रेगुलेशन्स त घणो पोइ थी वियो आहिनि। रेगुलेशन त ठीकु आहे, मुआशरे खे हलाइण जे लाइ यू ड्रॉ वाटर फ्रॉम इट, पर उन जी जेका वाटर एलोकेशन मौजूदु टेक्नोलॉजी जे हिसाब सां हुअणु घुरिजे। त उहा शइ जेका आहे, ऐं दरिया हिकिड़ी कुदरत जी अमानत आहे, वधि खां वधि पाणी पंहिंजो नेचुरल कोर्स वहे ऐं असां उन जी डाइवर्शन घटि में घटि करियूं। उन जे लाइ उन जी असांजूं पॉलिसीज़ अहिड़ियूं हुअणु घुरिजनि त वाटर कोर्स लाइनिंग थिए, कैनाल लाइनिंग थिए, त जीअं पाणी ज़ाया घटि में घटि बचे जीअं। त
ठीकु आहे, ऐं उन में रुॻी सरकार जो कमु कोन्हे, उन में प्राइवेट कैपिटल अचणु घुरिजे, छाकाणि त इरिगेशन जो जेको पाणी आहे उहो ज़मींदार हिकिड़े बिज़नेस फंक्शन जे लाइ इस्तेमालु थो करे। वाटर हिकिड़ी इंटरमीडिएट कमोडिटी आहे, बिज़नेस जे लाइ थो इस्तेमालु करे, त उन में सरकार जो फुटप्रिंट घटि हुअणु घुरिजे, नेचर खे बचाइणु घुरिजे। पर हाणे इहे छाकाणि त अॼु बि जेको सो हर शइ, बल्कि ॿाहिराड़ी जी इकोनॉमी जो वॾे में वॾो मसइलो इहो आहे त हर शइ सरकार इन्वेस्ट कंदी, ऐं उन सां नुक़सानु इहो थो थिए त जेका बि टेक्नोलॉजी अचे थी, जेका नई शइ अचे थी, मसलन जेकॾहिं तव्हां दरिया जो पाणी डाइवर्ट करे इरिगेशन करियो पिया त तव्हां पंहिंजी ज़मीन में सप्लीमेंट्री पाणी आर्टिफिशियल ॾियो पिया। इंडस बेसिन जंहिंमें सिंध बि अचे थो, हर साल 1 टन लूणियाट पर एकड़ हर साल असीं उन में ऐड करियूं था, 1 टन 25 मण ज़मीन में। हाणे उहो सॉल्ट इवैक्यूएट करण जे लाइ यू नीड प्रॉपर ड्रेनेज। इराक मेसोपोटेमिया जी बि जेका सिविलाइजेशन, छाकाणि त उहा इरिगेशन बेस्ड हुई, उहा ख़तमु थी वई। त जेकॾहिं तव्हांजो सिर्फ़ु इरिगेशन हूंदो ऐं ड्रेनेज कोन हूंदो त हीअ जेके बि तव्हांजी जेका बि ॿाहिराड़ी आहे इहा ख़तमु थी वेंदी, कोन बचंदी। ऐं उहो माना उहो ड्रेनेज जो असां वटि को कॉन्सेप्ट कोन्हे। ड्रेनेज न हुजण जे करे जॾहिं तव्हां ज़रई ज़मीनूं दे आर बिकमिंग डायबिटिक, भई उनजो हल हुअणु घुरिजे। 2000 में जेको इंडियन गुजरात भुज में जेको ज़िलज़िलो आयो, मुंहिंजी थ्योरी आहे, उन जे करे लोअर सिंध जी वाटर लॉगिंग 20-25 सालनि जे लाइ ख़तमु थी वई। नेचर हेल्प्ड अस। अॼु वरी जेको जो माण्हुनि खे बरियल क़ब्रिस्ताननि में ई जेको जो माण्हुनि खे माना पाणी निकिरी आया आहिनि। हाणे इहो ड्रेनेज, यू नीड इफेक्टिव ड्रेनेज, ऐं उहो असां वटि माना वी हैव नो कॉन्सेप्ट ऑफ दैट। हाणे इहो केतिरो इहो सिलसिलो हलंदो, वी डोंट नो। त माना यू नीड, तव्हां चयो पिया त पहिरीं प्रॉपर वाटर मैनेजमेंट। हॉलैंड अॼु खां 400 साल 500 साल अॻे हिकिड़ी ड्रेनेज टेक्नोलॉजी ईजाद कई, टाइल ड्रेनेज। असां वटि उहा अॼु ॾींहं ताईं कोन पहुती आहे, छाकाणि त हर का इन्वेस्टमेंट हिते सरकारी आहे। त सरकारी इन्वेस्टमेंट जे करे पोइ उहा प्राइवेट उहा शइ कोन थी अचे। सो चवण जो मक़सदु इहो आहे त माना दरिया जो पाणी, कैनाल, ड्रेनेज, ज़मीनुनि जी जेका फर्टिलिटी आहे, छाकाणि त केमिकल फर्टिलाइज़र, पेस्टिसाइड्स, दुनिया हाणे वञे पई व्हाट्स बीइंग कॉल्ड नेचर बेस्ड सोल्यूशन। मुंहिंजो हिकिड़ो टंडोवाल आयार जो दोस्त ज़मींदार आहे, उन पंहिंजी ज़मीन में वर्मी कंपोस्ट इंट्रोड्यूस करे सॉइल खे वापसि उन नेचुरल फर्टिलिटी में उन वापसि आंदो आहे। उहो हिकिड़ो आहे ख़ालिद काइमखानी साहबु आहे। आई थिंक तव्हांजी टीम शायदि उनखे माना इहो सॼी दुनिया में इट्स कॉल्ड नेचर बेस्ड सोल्यूशन। पर मुसीबत इहा आहे त वॾियूं वॾियूं जेके केमिकल फर्टिलाइज़र जो कंपनियूं आहिनि, पेस्टिसाइड्स आहिनि, उन्हनि जे बिज़नेस मॉडल में उहो फिट कोन थो थिए। त असांखे एज ए गवर्नमेंट, एज ए पॉलिसी उनखे प्रायोरिटाइज़ करणु घुरिजे। हाणे असांजा बि एग्रीकल्चर वारा दोस्त वञो, उन सां गॾु फ़ोटो कढायो अचनि, MOU साइन कनि पिया, भई यू मस्ट मेक सम बजट अवेलेबल टू हिम सो दैट ही कैन सर्व द पीपल। सो अगेन पर ॾिसो, सरकार जो तमामु वॾो रोल आहे, पर जीअं पाण चयोसीं त सरकारी स्ट्रक्चर्स जो मसइलो आहे। सिस्टम इज़ नॉट मेंट फॉर डिलीवरी। सिस्टम खे हर को मिल्क करे थो। सो ॾींहों ॾींहुं असां जेको सो माना पुठिते थींदा वञूं। पोइ इन करे हिकिड़ो वॾो रीज़न आहे ज़राअत जे घटिजण जो। ज़राअत ॾिसोसीं, ज़राअत जे घटिजण जो मसलन 2 साल अॻे हिननि चयो त कणिक जी परचेज़ मां सरकार आउट थी वई। हाणे इहो मार्केट बेस्ड। जेकॾहिं रियल मार्केट बेस्ड हुजे हा त ओॾी महिल तव्हांखे पोइ कणिक एक्सपोर्ट करण जी बि इजाज़त हुजे हा।
पर हिते त अहिड़ी हालत हूंदी आहे जो इवन इंटर डिस्ट्रिक्ट मूवमेंट ते बि बैन हूंदो आहे। पर ही प्राइस सेपरेशन आहिनि ऐं उनखे जेकॾहिं तव्हां उनखे इक़्तिसादी टर्म्स में कढो, मतिलबु हिकिड़ी फिगर, हाणे उहा ज़मींदारनि जी फिगर आहे, गॉड नोज़ उहा केतिरी साइंटिफिक आहे, त सिर्फ़ु गुज़िरियल साल वारो जेको कणिक जो फ़सुलु आहे पाकिस्तान ऑब्वियसली इंक्लूडिंग सिंध, ज़मींदारनि खे हिकिड़े फ़सल में 2200 अरब रुपए जो लॉस थियो। ॿिए पासे वरी जेके शहरी दानिश्वर आहिनि उहे चवंदा आहिनि भई एग्रीकल्चर टैक्स नहीं देता। भाई एग्रीकल्चर पे आप इम्प्लिसिट टैक्सेशन तो देखो। लाइक आई माई सेल्फ आई एम ए वेरी टाइनी स्केल डेयरी फार्मर। हाणे डेयरी में कमिश्नर साहब जेको आहे उहो साईं उनजो रेट मुक़ररु थो करे 220 रुपया लीटर। ऐं तव्हांखे सिंध जे हिकिड़े ॻोठ जो नालो थो ॿुधायां, अॼु बि उते खीर 350 रुपया लीटर आहे ॻोठ में, 350 रुपया लीटर सियारे में। पर कराची जो कमिश्नर रेट मुक़ररु थो करे 220 रुपया। त पोइ माण्हुनि खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे केमिकल वारो खीर मिलंदो। पर उहो प्रियॉरिटी इहा आहे, सिर्फ़ु इहो आहे त भई वो टीवी पे टिकर चलना चाहिए कि जी लोगों को दूध सस्ता मिल रहा है। त हाणे मक़सदु इहो त एग्रीकल्चर में माना प्राइस सेपरेशन आहे, इहो बि त हिकिड़ो वॾो बहरान आहे। त जेसीं ताईं तव्हां माण्हुनि खे मार्केट जा रेट न ॾींदो, हा इशू इहो आहे त वॉट अबाउट ग़रीब, त ग़रीब खे फिर गवर्नमेंट सपोर्ट करे फूड स्टैम्प्स हुजनि। अमेरिका में बि ईअं थींदो आहे, सरकार फूड स्टैम्प्स इशू कंदी आहे। त उनजो मतिलबु प्राइस सेपरेशन त कोन्हे। पर हाणे इहो ज़रात जो इहो थी वियो बाय इफेक्ट जेको थिए थो, पर सरकार वटि तव्हांजे ख़्याल में, तव्हां फॉरेस्ट में रहिया बि आहियो, त अहिड़ी का बि थिंक टैंक नथी हुजे जेका सिस्टम जे इन्हनि एनॉमलीज़ खे, ख़राबियुनि खे हिकिड़े साल ख़बर पई ऐं पोइ तजुर्बाती बुनियादनि ते करेक्ट करण लाइ के सिस्टम आहिनि या न? सही ॾिसो, पाण वारियूं सरकारूं दे आर ऑलवेज अंडर प्रेशर ऑफ अर्बन वोटर्स। गवर्नमेंट ठाहींदा ॿाहिराड़ी जा वोटर आहिनि, पर गवर्नमेंट खे किराइण जो पॉलिटिकल पावर जेको आहे, स्ट्रीट पावर, उहो अर्बन वोटर्स खे आहे। त इन करे उहो अंडरस्टैंडेबल, उहो हल करण त पोइ जी ॻाल्हि आहे, पर रुॻी को थिंक टैंक इहो इशू एनालाइज़ करे मूं अॼु ॾींहुं ताईं इहो बि कोन ॾिठो आहे। ॾिसो न, इनखे चवंदा आहिनि इकनॉमिक्स में इंटरनल टर्म्स ऑफ ट्रेड। त कंहिं बि मुल्क जा इंटरनल टर्म्स ऑफ ट्रेड छा आहिनि, ठीकु आहे न साईं। मसलन हिकिड़ी तमामु नंढड़ी ख़बर हुई, पंजाब में आरिफ वाला शहर में हिकिड़ो को इंजीनियर उन बायोगैस मां बिजली पैदा करे आरिफ वाला शहर जी बाज़ार में दुकानदारनि खे वापडा खां मुंहिंजे ख़्याल में अधु रेट ते ही सोल्ड इलेक्ट्रिसिटी। ही वॉज अरेस्टेड एज पर वापडा एक्ट। ही वॉज अरेस्टेड। यू कान डू दैट। मक़सदु इहो आहे त जिथे जेकॾहिं सरकार, हाणे वापडा एक्ट जेकॾहिं तव्हां पढ़ी ॾिसो 1960 आई थिंक 60 या 62, तव्हां जेकॾहिं 100 किलोवाट जो अॼु बि सोलर लॻाए तव्हां पंहिंजे भाउ खे, यू कान सेल इट, यू कान सेल इट। सो मक़सदु चवण जो इहो आहे त जिथे इकनॉमिक स्ट्रक्चर्स अहिड़े क़िस्म जा हुजनि, माना इकनॉमिक फ्रीडम हुजे ई न, त उते अयूब साहब बाक़ी जेके पाण ॻाल्हियूं करियूं था, सस्टेनेबल डेवलपमेंट, फूड सिक्योरिटी, क्लीन इन्वायरमेंट, क्लीन वाटर, इहे तमामु परे जा इशूज़ आहिनि। हाणे हिकिड़ो त वाटर मैनेजमेंट हिते कान्हे, जी जी, जेका एनवायरमेंट खे स्ट्रेंथन करे, ठीकु आहे। ॿियो जे सिंध जो रुगो हिसाबु कजे त जेको अप कंट्री खां पाणी अचे थो थ्रू इंडस जी, त उनजी प्रॉपर ट्रीटमेंट हुजणु खपे। हा, हुजणु खपे, एग्ज़ैक्टली, जेका कान्हे। एग्ज़ैक्टली। हिते बि जेका ट्रीटमेंट आहे अॻे जे हुई 20-30%, त हाणे उहा ज़ीरो थी वई।
Exactly. हाणे असांजा समुंड बि पॉल्यूटेड थी विया, दरिया बि थी विया, उन दरियानि जे करे ज़मीनूं बि थी वियूं, ज़मीनुनि जे करे हेल्थ जा इशूज़ बि थिया, Absolutely. ऐं माण्हुनि जे ख़ुदि इंसानी जिस्म में Absolutely. इहे सभु मसइला थिया। साई ऐं waterborne diseases जेके बि जेके exactly. ॾिसो मतिलबु मूंखे यादि आहे हिकिड़ी दफ़ा इशू हुयो मैक्सिको ऐं अमेरिका जो, त बाबा कोलोराडो रिवर जो पाणी, छाकाणि त सियारे में फ्रेश वाटर घटि हूंदो आहे, पाणी पॉल्यूट थी वेंदो आहे, त मैक्सिको वारनि हुनखे चयो त भई तव्हां जेकॾहिं रिवर जो फ्लो रोकियो था त पोइ तव्हां माना वाटर क्वालिटी स्टैंडर्ड्स उन्हनि एग्री कया, ठीकु आहे, ऐं उन्हनि स्टैंडर्ड्स खे मीट करण जे लाइ जेको लीन पीरियड, जेको सियारे वारो टाइम जॾहिं सम्झो त पाणी फ्रेश वाटर घटि हूंदो आहे, त पोइ हू अमेरिका में उहो लेक्स में पाणी, उहो गदिलो पाणी स्टोर करे रखंदा, मॉनसून में जेॾी महिल मींहं जे टाइम ते जाम पाणी अचे थो फ्रेश वाटर, डाइल्यूट कंदा। ऐं उहो मक़सदु चवण जो इहो आहे इफ़ देयर इज़ विल देयर इज़ वे। त हिते बि त ईअं थी सघे थो न। तव्हांखे आउं मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां, सिंध जो हिकिड़ो सेलिब्रेटेड इरिगेशन ऑफिसर रिसेंटली उहो वीचारो गुज़ारे पियो, ऐं माना उनजी माण्हू माना सिंध जा दानिश्वर, सिंध जा माण्हू उनजी माना पूॼा था कनि। लेफ्ट बैंक आउटफॉल ड्रेन प्रोजेक्ट 80s में असां इंटरनेशनल लेंडर्स, डोनर्स कोन्हनि उहे, दे आर लेंडर्स, $1 अरब असां उन्हनि खां कर्ज़ु खणी लेफ्ट बैंक आउटफॉल ड्रेन प्रोजेक्ट सो कॉल्ड ठाहियो 80 में, मिड 80s में। अगेन दैट वाज पार्ट ऑफ ए लार्जर इंटरनेशनल पॉलिटिक्स। अफ़गान वॉर जे करे पाण अमेरिका जा चई था हुआसीं $1 बिलियन जो जेको प्रोजेक्ट। हाणे हुन में मुख़्तलिफ़ कॉम्पोनेंट्स हुआ, हुनजो हिकिड़ो आख़िरी कॉम्पोनेंट बदीन खां हेठि उनजो ओरिजिनल रूट जेको हो, हाणे तव्हांखे ॾिसो वाटर जा इश्यूज़, एंड आई विल कम बैक टू दैट सेलिब्रेटेड इरिगेशन ऑफिसर। उनजो आख़िरी कॉम्पोनेंट जेको हो DPOD, ढोरो पुराण आउटफॉल ड्रेन, पुराण माना नेचुरल उहो, ऐं उहो शकू ढंढ में वेंदो। ऑल ऑफ ए सडन DPOD ढोरो पुराण आउटफॉल ड्रेन बंदि करे हुननि KPOD खोटियो, कढण पटेजी आउटफॉल ड्रेन, अननेचुरल। आऊं मरहूम इसहाक मंगरियो, असां 1995 में उहा साइट वञी ॾिसी आयासीं। बहरहाल त मूं कंहिं सरकारी फंक्शन में उन सेलिब्रेटेड सिंध जो जेको इरिगेशन ऑफिसर, उन खां मुंहिंजो यार हीअ कहिड़ो इहे तव्हां इहो अंधेर कयो आहे। असां नालो छो नथा खणो? नालो वरी हाणे ठीकु आहे, सभु को सम्झी वेंदो, माना उहो ही वॉज द फाइनल अथॉरिटी। हाणे उहो तक़रीबन 2 महीना अॻे, उनजी महीनो अॻे उहो गुज़ारे हुआ। मूंखे चई हा यार उहो निज़ामाणी साहिबु तव्हांजी ॻाल्हि सही आहे, पर जेकॾहिं उहो असां डाइवर्ट न करियूं हा, असांखे ख़तरो त हिंदुस्तान उन ते एतिराज़ु कंदो त तव्हां पॉल्यूटेड वाटर मुंहिंजे इलाइक़े में छो पिया मोकिलियो। मूं चयोमांसि, मुंहिंजो साईं वॉट डू यू थिंक, इंडियन ईस्ट पंजाब जो पाणी, गदिलो पाणी, उहो किथां पियो गुज़रे? उहो पाकिस्तान जी मेन बॉडी में 2000 किलोमीटर उहो तरी उहो वञे पियो, उन ते पाकिस्तान खे एतिराज़ु कोन्हे। ही तव्हांजे मुल्क जो टेल एंड जिते हार्डली देयर इज़ एनी पॉपुलेशन, ऐं ही नेचुरल कोर्स आहे तव्हांजे ख़्याल में, ऐं इहो बि हाइपोथेसिस आहे त इंडिया एतिराज़ु कंदो। सो अगेन एट द एंड ऑफ द डे रियल स्टोरी वॉज contractor got design changed to save money, ऐं उन वक़्तु बि कढण जा माण्हू वीचारा ख़ासि तौर ते उहो अञा ताईं उहो सहाफ़ी वीचारो इज़ वेरी एक्टिव, अलाह बचायो जमाली, उन्हनि वीचारनि रड़ियूं कयूं त यार ही असीं ग़रीब आहियूं, हमेशह वॾे माण्हू जो गदिलो पाणी ग़रीबनि जे घरनि जे अॻियां अची पवंदो आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त हाणे इहो इन वे ॾिठो वञे त बेसिन वाइड
LBOD हिकिड़ो पहिरियों ड्रेनेज प्रोजेक्ट हो, हुन खां पहिरीं स्कार्प छोटा छोटा नंढा। सो तव्हां अंदाज़ो लॻायो त ॾिसो न हिन मुल्क ऐं हिन सूबे जी इन्वायरमेंट सां कहिड़ा कहिड़ा कीस थिया आहिनि। अयूब साहब, LBOD प्रोजेक्ट खे आई कॉल इट वर्स देन यूज़लेस, वर्स देन यूज़लेस। ऑफिसर 100 सैकड़ो पैसा खाई वञनि हा, ग्राउंड ते हिकिड़ो रुपयो न लॻाइनि हा, दैट वुड हैव बिन अ फेवर। तब बहितर हो। हिननि समुंड खे रस्तो ॾेखारियो आहे त माना वापसि उहा एग्रीकल्चरल लैंड्स एंड कम्यूनिटीज़ में अचे, का अकाउंटेबिलिटी कोन्हे। हाणे ओॾीमहिल सियासतदान वीचारा उन्हनि खे का ख़बर ई कोन्हे। नो पॉलिटिशियन हैड एनी रोल इन ऑल दिस, आई वुड से, इन्वायरमेंटल क्राइम। ऐं उन में ॾाढी सिंध जे माण्हुनि वीचारनि इलाही माना हिकिड़ो सिकंदर बिरोई ज़ैबिस्ट में ही मेड एन एक्सीलेंट डॉक्यूमेंट्री एज वेल। भई उन ते त इहे आलमी इदारा उन्हनि खां हिननि खे कॉम्पनसेशन वठणु घुरिजे। सो बहरहाल कमिंग टू योर क्वेश्चन, त ॾिसो न उहो असां इन्वायरमेंट सां असां कहिड़ो हाल कयो आहे। आई थिंक यू आर शॉक्ड। न, तव्हां जंहिं इदरीस राजपूत साहब जी ॻाल्हि कयो था न, मूं नालो कोन वरितो आहे, मां थो नालो वठां। यू रिच राइट पर्सन। त उनजे उन क्रेडिबिलिटी ते एग्रीकल्चर इरिगेशन जे ॿिन्ही हवालनि सां कॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि जेका आहे न ईअं ओपन न आई। जी जी जी। हा माना मूं पाण हुनखां आई पुट दिस क्वेश्चन टू हिम। हा, पर उहो तव्हांजो 101 हो न। न 101 न, इट वॉज ए सेमिनार, इट वॉज ए पब्लिक गैदरिंग। ओके। इट वॉज ए पब्लिक गैदरिंग। जेॾीमहिल मूं हुनखां इहो काउंटर क्वेश्चन कयो त यार तव्हां इहा ॻाल्हि त करियो था, बट वॉट अबाउट इंडियन ईस्ट पंजाब? भई उहो त तव्हांजो कुसूर लाहौर खां पोइ तव्हांजी मेन बॉडी में हिते, उन ते असांखे एतिराज़ु कोन्हे। पर तव्हां माना हिकिड़ो लॉजिक त ॾिसो न। आई एम नॉट सेइंग के मरहूम हाणे उहा LBOD पूरी थी वई। हाणे माना उहो हिकिड़ो माना Unnatural अनयूज़्ड हिकिड़ो डिसफंक्शनल स्ट्रक्चर आहे। इट डज़न्ट वर्क। डज़ नॉट वर्क। इट डज़न्ट वर्क। हाणे उते ई पोइ मींहंनि में पाणी जेको जो बेनज़ीर साहिबा खां हिननि मुंहिंजे ख़्याल में 96 में वापडा वारनि इनॉग्यूरेट कराइण जी कोशिशि कई, इट वेंट वेरी बैडली। त उहो माना उहो हिकिड़ो अलॻि इशू आहे। तव्हांजो वरी उन खां पोइ RBOD आहे, राइट बैंक आउटफॉल ड्रेन प्रोजेक्ट। उन में वरी कहिड़ा कीस थिया आहिनि। मरहूम निसार अफ़ंदी हिकिड़ो शरीफ़ माण्हू हूंदो जंहिं सॼी उमिरि एजिटेट कयो। RBOD जो पाणी अची जेको जो हिननि विधो मंछर में, छाकाणि त मंछर में जेको मेन नारा MNVD मेन वैली नारा ड्रेन, उहो नाले में त ड्रेन हुई पर इट वॉज बेसिकली अ फ्रेश वाटर स्ट्रीम। उन में अची जेको जो ड्रेनेज जो पाणी विझी छॾियो त ॾिसो मंछर जो कहिड़ो हाल थियो। पोइ 2022 में जेको मींहुं पवनि, अयूब साहब 2022 वारा मींहुं, रेन्स वर एक्सेसिव caused by climate change, confirmed by Imperial College University of London। इनमें कोई शक न आहे, ठीकु आहे। पर जेतिरे क़दुरु ॿोॾि जो तालुक़ु आहे, आई एम टॉकिंग अबाउट ॿोॾि, आई नेवर से फ्लड, इट्स नॉट ए फ्लड, भई इट्स ए ॿोॾि, ठीकु आहे। दरियाए सिंध इन खां वधीक वॾा वहिकरा खयां आहिनि। इशू इहो कोन हो। इट वॉज़ नॉट ए क्लाइमेट चेंज मींहं जे हद ताईं हुई, नुक़सान जे हद ताईं इट वॉज़ यूअर डिज़ास्ट्रियस इंफ्रास्ट्रक्चर। डिज़ास्ट्रियस इंफ्रास्ट्रक्चर। भई दरिया में पाणी खे अचण ई कोन ॾिनो वियो त 100 स्क्वायर माइल्स में तव्हांजो समुंड ठहियो पियो, जो UN सेक्रेटरी जनरल खे वठी आया। ॾिसो न, उन्हनि खे तव्हांजी जियोग्राफी जी ख़बर कोन्हे, उन्हनि खे तव्हांजे इंफ्रास्ट्रक्चर जी ख़बर कोन्हे। अदरवाइज़ 2022 में तव्हांखे ख़बर आहे 2022 में सखर बैराज में घणो पाणी गुज़रियो आहे? 6.25 लख क्यूसेक। 2022 में कोटड़ी मां पाणी गुज़रियो आहे 9.25 लख क्यूसेक। कोटड़ी इन खां वधीक पहिरीं बि पाणी गुज़ारियो आहे। त इट वॉज़ नो इशू।
दी ओनली इशू वॉज़ कि पाणी जो जेको कुदरती जेको रस्तो हुअणु घुरिजे हा। हाणे इहो बि पंहिंजी जाइ ते अयूब साहिबु हिकिड़ो वॾो सुवालु आहे त जेॾीमहिल बलोचिस्तान जो पाणी मुंहिंजे ख़्याल में लाड़काणू या शहदादकोट साइड खां अचे थो, इहा किथां जी अलाइनमेंट आहे त उहो 220 किलोमीटर पैरेलल रिवर इंडस जे ईंदो पियो, पर रिवर इंडस में कोन वेंदो। 220 किलोमीटर ताईं ॿी का नेचुरल पॉइंट कोन्हे जो हुन में वञी सघे। अगेन LBOD वांगुरु RBOD में इट्स डिज़ास्ट्रियस इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जंहिं माण्हुनि खे ॿोड़ियो, ऐं अॼु बि इहे इश्यूज़ केरु कोन थो सम्झे। MNVD में सेक्रेटरी इरिगेशन उन वक़्त जो थो चए त यार 80,000 क्यूसिक पाणी आयो पे त असां जेॾीमहिल मंछर खे खोलियोसीं बि सही, पोइ बि पाणी जेको सो कई ॾींहंनि ताईं घटियो कोन थिए। त मक़सदु चवण जो इहो आहे त इट्स बेसिकली अ डिज़ाइन फ्लॉ। पर हाणे जंहिं माना सिंध जी इन्वायरमेंट खे इट हैज़ रेवेज्ड, तबाह करे छॾियो आहे। पर छा आहे त उन में कंहिं सियासतदान जो ॾोहो कोन्हे, इट्स ऑल टेक्निकल। LBOD जो डिज़ास्टर असांजे अखियुनि जे अॻियां आहे। RBOD हैज़ नेवर वर्कड। त 100 मिलियन एकड़ फिट पाणी हर साल तव्हां बैराजिस मां तव्हां डाइवर्ट करियो था, इहो तव्हांजे ज़मीनुनि में वञे पियो त वाटर टेबल इज़ राइज़िंग। यू आर एडिंग सॉल्ट 1 टन पर एकड़ पर ईयर। ऐं अनफॉर्चुनेटली इरिगेशन वारे जो विजन जेको आहे इट्स ऑल इरिगेशन, नॉट ड्रेनेज। अंग्रेज़ ड्रेनेज इन करे कोन आंदो जो अंग्रेज़ जे टाइम में ड्रेनेज उन वक़्तु इकनॉमिकली वायबल कोन हो। त भई अञा हिकिड़ी बीमारी आई कोन्हे, असीं उनजा हींअर छो इलाज करियूं। पर नाउ इट इज़ द टाइम। पर जॾहिं इहो वधीक ॾुखियो थींदो वञे, असां एज़ ए सोसाइटी वधीक रिग्रेट पिया करियूं, रिग्रेस पिया करियूं। ॾिसो न, अॼु खां 40 साल अॻे चाराना कराची जो सीवेज ट्रीट थींदो, अॼु उहो बि कोन थो थिए। सो हाउ कैन वी सॉल्व इट, आई डोंट नो। पर इन्वायरमेंट जी ॻाल्हि तमामु घणी आहे। हर को जेको सो इन ऑल गुड फेथ जाम शोर एॾो गुल खणी अचो बीहे, पर माना प्रैक्टिकली वॉट इज़ हैपनिंग, छाकाणि त इहो रुॻी सरकार जे बजट सां बि इहो मसइलो हल कोन थींदो। देयर हैज़ टू बी क्रिएटिव सोल्यूशन। माना मूं त इहो बि ॾाढी कोशिशि कई आहे त भई सेठ खे हिन में थोरो को प्रॉफिट जो मन को चस्को मिले, इन्वेस्ट करे। ॾिसो न तव्हां भई एंग्रो वारनि थर में बि त पैसा लॻाया आहिनि, हालांकि मेजॉरिटी पैसा सरकार जा आहिनि, कमाइनि था न, ॿई कमाइनि था, पर मेजॉरिटी इन्वेस्टमेंट सरकार जी आहे, मैनेजमेंट प्राइवेट आहे। त हीअ जेको आऊं तव्हांखे इरिगेशन वग़ैरह इहे तमामु वॾा मसइला आहिनि। इन्हनि में बि जेको सो तव्हां थोरो माना सेठ जो थोरो इंट्रस्ट पैदा करियो। अॼु जे दौर में मतिलबु एमिरेट्स एयरलाइन सरकारी आहे, पोइ बि 40 सालनि खां उनजो कंपाउंड ग्रोथ रेट 25% आहे। सिंगापुर एयरलाइन सरकारी आहे। असां प्राइवेट सेक्टर पब्लिक सेक्टर जी ॻाल्हि नथा करियूं, असां चऊं था वॉट वर्क्स। हिते सरकारी इदारनि में हाणे उहा सलाहियत रही कोन्हे। त तंहिंजे करे इट्स ए बॉटमलेस पिट। तव्हां पैसा पिया उछलींदो, नथिंग विल कम आउट। फार्मर साइड ते का लॉबिंग थियणु घुरिजे, छाकाणि एट द एंड ऑफ द डे नुक़सानु त फार्मर जो आहे, ज़मींदार जो आहे, एंड यूज़र उहो ई आहे। हाणे उहे असांजा यार आहिनि, उन्हनि खे रुॻी यूरिया जी बोरी 200 रुपया सस्ती खपे, बसि, ॿियो को मसइलो कोन्हे। अदरवाइज़ आउं चवंदो यार मिठो पाणी इरिगेशन इज़ टू इम्पॉर्टेंट टू बी लेफ्ट एट द विम ऑफ ए ब्यूरोक्रेट। हू चवंदो यार एजाज साहिबु तूं अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी यार, इहो तूं एजाज साहिबु हिकिड़ी नंढड़ी साई वठूं। नाज़रीन, शाह लतीफ़ चयो त तरे भॻी किंगरी ठला फेरा ॾे, न आणे न निए तब सलाड़ी वते सजणे। सो तमामु इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे एजाज साहिबु कई त हिन
सॼी सिस्टम जो तरो ई सोराख़ पियल आहिनि उन में, सो बीह न सघंदो। ऐं हुनजो ख़्यालु आहे हर कमु सरकार ते छॾण बि ग़लती आहे। सरकार सभु कमु न कंदी आहे, दुनिया में किथे बि न कंदी आहे। जिते सरकार सुठो कमु करे थी उहो सरकार खे करणु ॾियो, पर ॿिया जेके सेठ असांजे पाणीअ मां, असांजे वणनि मां, असांजे चरागाहनि मां, फसलनि मां कमाइनि था, उहे बि कुझु इन्वेस्ट कनि ऐं पंहिंजे कुझु मुनाफ़े सां मुनाफ़ो सारे पोइ इन्वेस्ट कनि। जीअं साईं एंग्रो जो या थर फाउंडेशन जो मिसाल ॾिनो, या ॿिया जेके मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट आहिनि। ऐं सिंध गवर्नमेंट लाइ गुज़ारिश ई आहे त जीअं साईं चए थो त घणे नुक़सान खां बहितर आहे त जल्दी में सुजाॻी वठिजे। LBOD ऐं RBOD जा जेके मसइला आहिनि उन्हनि खे हिकु दफ़ो ॿीहर चेक कजे ऐं रुॻो पंहिंजे त इरीगेशन उहो पाणी जा मामला बि हल कंदो। ऐं साईं जी सही चयो त पाणी जी जेका मैनेजमेंट आहे, उनजी जेका फ्लो आहे, उनजो जेको ट्रीटमेंट आहे, ऐं शहरनि जे म्यूनिसिपल खां वठी सॼे पाकिस्तान जो जेको गंद आहे, उहो इंडस साफ़ु करण लाइ बि असांखे हाणे खां सुजाॻ थियणो पवंदो। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो त जेकॾहिं असांखे पाणी साफ़ु मिले हा त सिंध जा 60% माण्हू पेट जे बीमारियुनि खां, गुर्दनि जी बीमारियुनि खां ऐं पाणीअ मां थींदड़ बीमारियुनि खां आजा हुजनि हा। इन करे सरकार प्रिवेंशन ते वञे। प्रिवेंशन जे लाइ ज़रूरी आहे त दरिया खे बीमारियुनि खां प्रिवेंट कयो। प्रिवेंशन लाइ ज़रूरी आहे त पाणीअ खे गंदे थियण खां प्रिवेंट कयो। प्रिवेंशन लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजूं ज़मीनूं, पंहिंजा फसल, पंहिंजो माल मता, उन्हनि सभिनी खे बीमार थियण, ज़हरीलो थियण खां बचायूं। इन्वायरमेंट इहा ई आहे। ऐं साईं घणी ॻाल्हि त न कई आहे, पर साईं ही लफ़्ज़ उचारिया, इन करे मां उनखे थोरो शद मद सां थो चवां त सिंध जे क़ौम परस्तनि खे दरियाए सिंध ते मथां गुल निछावर करण जे बदिरां उन निछावर थींदड़ जेको गुल आहिनि, उन्हनि जे हेठां जेको पाणी पियो हले, उनखे साफ़ु करण लाइ हिकिड़ी तमामु सैर हासिल गुफ़्तगू बि करणी पवंदी ऐं ॻाल्हि बि साम्हूं आणणी पवंदी ऐं उनजे बारे में लिखा पढ़ी बि करणी पवंदी। जेकॾहिं सिंध जा क़ौम परस्त, सिंध जा सियासतदान अॼु सुजाॻ न थिया त क़ौम कॾहिं बि सुजाॻ न थी सघंदी। लीडर TV में वरी पाण हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ पाण ॿाराड़ियुनि ते, शहरनि ते ॻाल्हाइण लाइ एजाज़ साहब खे तकलीफ़ ॾींदासीं त उन्हनि जी जेका तरक़ी आहे, उन्हनि जी जेका तबाही आहे, उन मां निकिरण, उन खां अॻिते वधण जो हुन वटि कहिड़ो गस आहे। हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी था मिलूं।